अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां या अब्दुल मोमिन जुनू तां ख़बर ॾियो त सिंध कल्चरल फोरम जे चेयरमैन सादिर लाखो पारां तालीम रज़ाकारनि शरफ़ुद्दीन ख़ासकली सैयद वाजिद अली शाह सां गॾु प्रेस क्लब गाज़ियाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 1 जनवरी खां हिकु हफ़्तो तालीमी हफ़्तो मल्हाए रहिया आहियूं। हुन सिंध जी समूरी सियासी समाजी क़ौमपरस्त इल्मी अदबी पार्टियुनि ऐं सहाफ़ियुनि ऐं इदारनि खे अपील कंदे चयो त 8 जनवरी ते भरपूर नमूने तालीम ॾियारो मल्हाइण लाइ अॻिते अचनि, छाकाणि त सिंध कल्चरल फोरम समेत सिंध जा तालीमी रज़ाकार गुज़िरियल केतिरनि सालनि खां जनवरी जो पहिरियों हफ़्तो मल्हाए रहिया आहिनि, जंहिंसां हू फ़ाइदो थिए थो त सिंध जी तालीमी सूरत हाल ज़ाहिर थी रही आहे। सादिक लाखो वधीक चयो त सिंध हुकूमत हज़ारे सरकारी स्कूलनि खे मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए बंदि करे रही आहे, जेको सख़्तु मज़म्मत जोॻो अमल आहे। हुन वधीक चयो त असां पुरउमीद आहियूं त 8 जनवरी सिंध जे बहितरीन मयारी तालीम जे हासिलात जो ॾींहुं बणिजी वेंदो। तैलीमी हवाले सां पंहिंजो रैलियूं कढनि, सेमिनार कढनि, या जेके तैलीम दोस्त तैलीम रज़ाकार रैलियूं कढनि था या प्रोग्राम कनि था, उन्हनि में पाण मुरादो शामिलु थी वञनि, छाकाणि त जेसिताणी सिंध जे समूरनि सियासी धुरनि जे सिंध जे समूरनि माण्हुनि वटि तैलीम पहिरीं एजेंडा तोड़े न ईंदी, एसि ताईं असांजे सिंध जो भलो थियणु मुमकिन कोन्हे ऐं सिंध में शौरी जेको हिकिड़ो केडर आहे उहो तयारु थियणु बंदि थी वेंदो। सरकार त चाहे थी त सरकारी तैलीमी इदारा बंदि थियनि, उन्हनि जॻह ते प्राइवेट तैलीमी इदारा अचनि, जीअं सरकार खे असां जेके सरकारी स्कूल में जेको ॿारु पैदा थिए थो, जेको शोर याफ़्ता ॿारु पैदा थिए थो, उहो सरकार जे मुफ़ाद जो न आहे, उहो सिंध जे मुफ़ाद जो आहे। उन करे सरकार खे ई माण्हू वणनि कोन था, उन करे सिंध जे सरकारी स्कूलनि खे मुख़्तलिफ़ बहाना बनाए ऐं बंदि करे पई। कल्ह के बि काबीना जे सिंध काबीना जे इजलास में इहो फ़ैसिलो थियो आहे त 1000 स्कूल बंदि कया वेंदा। सिंध सरकार वटि त सभु वसीला आहिनि, सभु अख़्तियार आहिनि, उहे पंहिंजा अख़्तियार ऐं वसीला इस्तेमालु करे स्कूलनि खे क़ाइमु करे या उन स्कूलनि खे बंदि कराइण जो जवाज़ ई नथो ठहे। इहो जवाज़ फ़क़ति इहो हिकिड़ो आहे त सिंध जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जा ॿार अनपढ़ियल हुजनि, चोर धाड़ियल थियनि, पर तैलीम याफ़्ता न थियनि। उन करे असां सिंध सरकार जे इन अमल जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कंदे सिंध सरकार खां इहा घुर कयूं था त अहिड़े क़िस्म में फ़ैसिला न कया वञनि ऐं सिंध जे माण्हुनि खे संदनि ॾिनल वोट जे एवज़ में उन्हनि खे रुॻो बहितर तैलीम ॾिना वञनि, तॾहिं बि असां उनजो शुक्रिया अदा कंदासीं। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ गाज़ियाबाद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।